सिंधु दरिया ते भाषा डैम समेत समूरनि डैमनि जी अदावत ऐं धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ सिंध जा मासूम ॿार रोडनि ते निकिरी आया। सिंध ॿार तहरीक तरफ़ां हैदराबाद में एहतिजाजी रैली गुल सेंटर खां निकिती। सुजाग ॿार तहरीक तरफ़ां हैदराबाद में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें गुल सेंटर खां निकितल रैली में हज़ारे सिंधी ॿारनि ऐं ॿारड़ियुनि जी शिरकत। ॿारनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं ही डैम समूरा नामंजूर, सिंध में धारिया नामंजूर जे उबॾारींदड़ नारनि सां प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी धरणो हयो। सिंध सुजाग ॿार तहरीक तरफ़ां सिंधु दरिया ते भाषा डैम समेत ठहंदड़ समूरनि डैमनि ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां सिंध में गैर कानूनी तरह रहंदड़ परदेइन ऐं धारनि खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾियण ख़िलाफ़ सुजाग ॿार तहरीक जे मर्कज़ी सदर कबीर भील, अली मोहम्मद सरवाण, हाले पोटो, सारंग राजा, गुलाम अली ज़ौर, मसब बुग्यो, सुरेश भील, मुर्तजा फरहाद, एतजाज गांचो, ज्योति भील, सिंधु जमाली, रिहाना हालेपोटो ऐं ॿियनि सवे ॿारड़नि जी अॻुवाणी में गुल सेंटर खां रैली कढी सख़्त नारेबाज़ी कंदे प्रेस क्लब हैदराबाद अॻियां धरणो हयो वियो। इन मौक़े ते सुजाग ॿार तहरीक जे अॻुवाणनि ॿारड़नि जी रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया खे बचाइण लाइ मुस्तक़बिल जा महिमार नंढड़ा सिंधी ॿारड़ा जदोजहद जे मैदान में आहिनि। सुजाग ॿार तहरीक हमेशा पंहिंजे बुनियादी क़ौमी हक़नि ऐं नंढड़नि ॿारड़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं शऊरी सुजागी लाइ जदोजहद कंदी। सिंध दुश्मन कुवतुनि खे पुठिते हटण ते मजबूर कयो आहे। अॻुवाणनि चयो त सिंध दुश्मन कुवतूं सिंधु दरिया ते डैम ठाहे सिंध खे वीरान ऐं बर्बाद करणु चाहिनि थियूं। पंजाब हुकुमरान टोले 150 सालनि खां सिंध जो पाणी ज़बरदस्ती धारा हणी खणी रहियो आहे। पंजाब सूबो सिंधु दरिया मां सिंध जी पती जो पाणी खणंदो रहियो आहे। 1869 खां 1915 ताईं पंजाब भाईवारी जे दरियानि मां सॼा सारा 9 वाह कढी वरिता, यानी मरकज़ी बारी दोआब केनाल, सदनाणी केनाल, चुनाव केनाल, चश्मा जहलम लिंक केनाल। इन खां पोइ 1999 में सतलज वादी जे प्रोजेक्ट जे नाले सां ॿिया पका 11 वाह ऐं हेडवर्क ठाहे सिंध जी पती जो पाणी ज़ोरी ज़बरदस्ती खयो वियो। पंजाब सिंध जी मर्ज़ी ऐं इजाज़त खां सवाइ 3 नदियूं हिंदुस्तान खे विकिणी छॾियूं। पोइ तरबेला डैम ठाहे उन मां चश्मा जहलम ऐं तोनसा पजनत लिंक केनाल ज़बरदस्ती कढिया विया, जेके धाड़ेल केनाल 33,000 क्यूसिक रोज़ानो सिंध जो पाणी खणी वञनि था। सिंध सुजाग ॿार तहरीक जे अॻुवाणनि चयो त हिकु तरफ़ सिंधु दरिया ते भाषा डैम समेत ॿियनि डैमनि ठाहिण जा ऐलान कया पिया वञनि त ॿिए तरफ़ लखे गैर कानूनी रहंदड़ गैर मुल्किन अॻुवाननि, बिहारिन, बंगालिन, बर्मिन, हिंदुस्तानिन ऐं ॿियनि खे शनाख्ती कार्ड ॾेई सिंधी माण्हुनि खे दाइमी तौर ते अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। नंढड़ियुनि ॿारड़ियुनि ऐं ॿारनि चयो त असीं मुस्तक़बिल जा महिमार आहियूं, मुस्तक़बिल असांजो आहे। पाकिस्तान जो हुकुमरान टोलो ऐं पंजाब जी धुर बणियल चीफ जस्टिस असांजे मुस्तक़बिल खे तबाह करण जे पुठियां पियल आहिनि। असीं कॾहिं बि पंहिंजो मुस्तक़बिल दाव ते लॻाइण न ॾींदासीं। असीं पंहिंजी सिंधी क़ौम जी इज्तमाही हक़नि ख़ातिर रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदासीं। सुजाग ॿार तहरीक जे अॻुवाणनि चयो त असां नंढड़ा ॿार मासूम पर पुरअमन जमहूरी जदोजहद ज़रिए सिंध दुश्मन कुवतुनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलाए छॾींदासीं, जंहिंजो आगाज़ अॼु थी चुको आहे। इन मौक़े ते सिंधु दरिया तो में सिंधियुनि जो आसाह गाने ते ज्योति भील जो टेबलो, असीं डैम ठाहिण कोन ॾींदासीं, मारू अकेलड़ा गाननि ते सूरत, कोसर, कूंज ऐं सोणी हालेपोटो जो टेबलो पेश कयो ऐं मुख़्तलिफ़ अॻुवाणनि इन एहतिजाजी धरणे खे ख़िताब कयो। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां हिकु ॿियो एहतिजाजी मुज़ाहिरो जेको कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण ऐं सूबाई जनरल सेक्रेटरी कामिल इक़बाल जी अॻुवाणी में कयो वियो, जंहिंमें उन्हनि सुप्रीम कोर्ट पारां डैमनि जे हक़नि में ऐं डैम खे ठाहिण वारी मुहिम जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि डैम ठाहिण वारे मंसूबे खे रद्द कंदे अहिड़े मंसूबे ख़िलाफ़ तक़रीर कंदे ॿुधायो त ही डैम सिंध जे लाइ नुक़सानकार आहे ऐं सिंध जो पाणी सुकाए करे पंजाब पंहिंजो पूरो हिसे जो पाणी खणे पियो। उन सां गॾोगॾु हू मुख़्तलिफ़ लिंक कैनाल्स मां पाणी वहाए सिंध खे सुकाइण जी भरपूर साज़िश करे रहियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान अहिड़े अमल जी भरपूर मज़म्मत करे थी ऐं पाकिस्तानी हुकूमत खे डैम वारनि मामलनि ते सिंध जे मफ़ाद खे साम्हूं रखी पॉलिसी जोड़ण जी सलाह ॾिए थी। इन एहतिजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ अॻुवाणनि, मर्दनि तौर औरतुनि शिरकत कई ऐं डैम वारे मामले खे रद्द कंदे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण ऐं कोटरी डाउन स्ट्रीम में 10 मिलियन एकड़ फीट पाणी छॾण जो मुतालबो कयो।